अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर वाला मौजू कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, थधो चंड धरतीअ जे चादर ते रोशनीअ जूं रेखाऊं पखेड़े संदसि मंज़िल तरफ़ रवां दवां आहे। तारनि जी झूमर धीमे थियण लॻी आहे, माहौल बि साफ़ सुकून ख़ुशगवार महसूसु थी रहियो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, थधो चंड धरतीअ जे चादर ते रोशनीअ जूं रेखाऊं पखेड़े संदसि मंज़िल तरफ़ रवां दवां आहे। तारनि जी झूमर धीमी थियण लॻी आहे, माहौल बि साफ़ सुकून ख़ुशगवार महसूसु थी रहियो आहे। वणंदड़ मौसीक़ीअ जी थधिड़ी हीर जहिड़ी झूंगार, वणंदड़ मौसीक़ीअ जी थधिड़ी हीर जहिड़ी झूंगार जे पड़ला में को संभरण लॻंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, थधो चंड धरतीअ जे चादर ते रोशनीअ जूं रेखाऊं पखेड़े संदसि मंज़िल तरफ़ रवां दवां आहे। तारनि जी झूमर धीमी थियण लॻी आहे, माहौल बि साफ़ सुकून ख़ुशगवार महसूसु थी रहियो आहे। ख़ूबसूरत उन जी काइनात में संदसि वजूद इंड लठी जहिड़ो किरदारु रहियो। ख़ूबसूरत उन जी काइनात में संदसि वजूद इंड लठी जहिड़ो किरदारु रहियो, जंहिंमें हज़ारे पुरस्रार राज़ समायल राहत बख़्शींदड़ आवाज़ जहिड़ो लहजो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, थधो चंड धरतीअ जे चादर ते रोशनीअ जूं रेखाऊं पखेड़े संदसि मंज़िल तरफ़ रवां दवां आहे। तारनि जी झूमर धीमी थियण लॻी आहे, माहौल बि साफ़ सुकून ख़ुशगवार महसूसु थी रहियो आहे। अहिड़ी चाहत मोहबत सचाई ॾिसी, उन जी अहिड़ी कोशिश महिनत ॾिसी, अहिड़ी चाहत मोहबत सचाई ॾिसी, उन जी अहिड़ी कोशिश महिनत ॾिसी, तक़रीबन उन ते एतमाद करण लॻो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, थधो चंड धरतीअ जे चादर ते रोशनीअ जूं रेखाऊं पखेड़े संदसि मंज़िल तरफ़ रवां दवां आहे। तारनि जी झूमर धीमे थियण लॻी आहे, माहौल बि साफ़ सुकून ख़ुशगवार महसूसु थी रहियो आहे। सादगी सखावत दरिया दिली जा अजाण रखंदड़ सादी तबियत, सादगी सखावत दरिया दिलीअ जा अजाण रखंदड़ सादी तबियत, मिठाज वारो मिज़ाज आबशारनि जियां महक विखेरींदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, थधो चंड धरतीअ जे चादर ते रोशनीअ जूं रेखाऊं पखेड़े संदसि मंज़िल तरफ़ रवां दवां आहे। तारनि जी झूमर धीमे थियण लॻी आहे, माहौल बि साफ़ सुकून ख़ुशगवार महसूसु थी रहियो आहे। सुंदर मुर्क सजाए मोहींदड़ गुलाब जियां मोहबतूं विरहाईंदड़, सुंदर मुर्क सजाए मोहींदड़ गुलाब जियां मोहबतूं विरहाईंदड़, इनास उमेद लॻाए विसरी वियल ख़्वाब जी सांभियां लाइ हीला हलाए रहियो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, थधो चंड धरतीअ जे चादर ते रोशनीअ जूं रेखाऊं पखेड़े संदसि मंज़िल तरफ़ रवां दवां आहे। तारनि जी झूमर धीमे थियण लॻी आहे, माहौल बि साफ़ सुकून ख़ुशगवार महसूसु थी रहियो आहे।